नाज़रीन, घोड़ाबारी जे PS 78 ऐं MP अली हसन ज़रदारी पारां तरक़ियाती कमनि जो सिलसिलो जारी आहे। रहवासियुनि जो चवणु आहे त हाजी अली हसन ज़रदारीअ घोड़ाबारी में तरक़ियाती कमनि जो ॼार विछाए छॾियो आहे। रहवासियुनि जो चवणु आहे त अली हसन ज़रदारी पारां घोड़ाबारी में 60 बेडनि ते मुश्तमिल इस्पताल, नादरा सेंटर ऐं रोड रस्तनि समेत ॿियनि तरक़ियाती कमनि जो ॼार विछाए छॾियो आहे। तफ़सील लाइ ॾिसूं था अशोक कुमार जी हिन रिपोर्ट में। हिन वक़्तु मौजूदु आहियूं घोड़ाबाड़ी में त MP हाजी अली हसन ज़रदारी जेको हिते तरक़ियाती कम कराए रहियो आहे PS 78 में। अचो त आवाम खां पुछूं था हिन बारे में तव्हांजो छा चवणु आहे। KT 15 में पाणी जी जेका स्कीम आहे 35 साल जिते पाणी कोन हो, माण्हू पाणी लाइ तड़पंदा हुआ ऐं 8 खां 9,000 10,000 15,000 ताईं उते माण्हू टैंकर पाणी ख़रीद कंदा हुआ। अस्पताल ऐं रोड जा जेके मसइला आहिनि, रोड ठहिया आहिनि, घोड़ाबारी में ॿिया बि कई पंहिंजो कम थिया आहिनि, तरक़ियाती कम थिया आहिनि जेके 35 सालनि खां वठी कोन थिया हुआ। माज़ी में जेके MP आया सिर्फ़ु वाइदा करे भॼी विया ऐं हुन जॻह ते हाणे सभु वाइदो वफ़ा कयो। असांखे जेके मेन बुनियादी सहूलियतूं आहिनि उन्हनि जो तमामु बहितरीनु जेको नताइज ॾिनो आहे, जंहिंमें अस्पताल आहे, पाणी आहे, ड्रेनेज आहे, रोड जी ॼार विछाई वई आहे ऐं इहे तमामु बहितरीनु कम थिया आहिनि जंहिंमें असां बेहदि ख़ुशि आहियूं। रोडनि जो कमु हुजे, पंहिंजो शाखनि जो कमु हुजे, खांटियुनि जो कमु हुजे, हिन साल जेको असां वटि आउं सम्झां थो सभु पूरे सिंध खां अॻु में जेको पाणी बारिशुनि जो निकाल थी वियो, उहो सिर्फ़ु हाजी साहब जे इन्हनि वरितल कोशिशनि सां जो असां जल्दी जेको सो इहो सिमनालियूं पाणी खणी वियूं, जंहिंजा असांजा काफ़ी फसल बि बचिया ऐं असांजा ॻोठ बि बचिया। रोडनि जो ॼार विछायो वियो आहे ऐं हेॾी वॾी अस्पताल ठही आहे। उन सां गॾोगॾु जेको KT 15 जी वाटर स्कीम थी आहे, नादरा ऑफिस जो हुते खुलणु ऐं माज़ूरनि जे लाइ उमेदु आहे त हिते जेको स्कूल बि ठहे पियो। पर उन सां गॾोगॾु हीअ जेका लाइब्रेरी जंहिंमें असीं वेठा आहियूं, 2000 खां वधीक किताब हिते आहिनि। हीअ बिल्डिंग असांखे पीपल्स पार्टी जे रहनुमानि ठाहे ॾिनी आहे हिते जे नस्ल जे लाइ, त जीअं हिते जी नस्ल तालीम हासिल करे सघे। रोड रस्ता या पंहिंजी इस्पताल या हीअ जेका लाइब्रेरी, पार्क, इहे कम या जेको सो गटर नाला जेके आहिनि शहर जा, सफ़ाई जो सिस्टम निज़ाम जेको आहे इन मुतलक जेको आहे सो पीपल्स पार्टी हिते तमामु सुठा कम कया आहिनि पंहिंजे हिसाब। बिल्कुलु तव्हां हिते आवाम जो ॻाल्हियूं ॿुधियूं त PS 78 में हिते बहितरीनु कम थिया आहिनि। कैमरा टीम सां गॾु आऊं आहियां अशोक कुमार, घोड़ाबाड़ी, धरती न्यूज़।